अदब ऐं अख़लाक जो रिश्तो आहे मुस्लमाननि जो मुस्लमान सां। इहो वॾे में वॾो रिश्तो वरी उस्ताद ऐं शागिर्द जो आहे सभु कंहिंजो ताल्लुक़, लेकिन उस्ताद ऐं शागिर्द जो ताल्लुक़ वरी तमामु हिकिड़ो अजीब आहे। वालिदैन पीउ ऐं माउ, औलाद पैदा थिए थो, उनखां बाद उन्हनि खे खाराइनि पीआरनि था, उन्हनि खे वॾो कनि था, मोचारा थी विया, हाणे इहे उस्ताद वटि ईंदा, नंढा ॿार उस्ताद वटि छॾींदा। हाणे इन्हनि उस्ताद जेके आहिनि उन्हनि ॿारनि जी तरबियत कंदा, उन्हनि खे तालीम ॾींदा ऐं उन्हनि खे ईअं सम्झो त हिन दुनियावी फ़र्श मां उथारे ऐं अर्श ते पहुचाईंदा। इहे उस्ताद हूंदा आहिनि जेके हिकु इंसान खे ईअं सम्झो त वॾनि वॾनि मक़ामनि ताईं पहुचाईंदा आहिनि। शागिर्द कुझु बि न आहे हूंदो, हर शइ उस्ताद हूंदो आहे। उस्ताद आहे त शागिर्द आहे, जे उस्ताद न आहे त पोइ शागिर्द बि न आहे। एॾो वॾो अदब ऐं अख़लाक हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह सभिनी ॿुधो आहे त केॾो वॾो वक़्त जो इमाम थी गुज़रियो आहे। हिन वक़्त बि ईअं सम्झो त दुनिया जे अंदरि 2 हिसा उम्मत जा अबू हनीफ़े जा ताबेदार आहिनि, उन्हनि जे फ़िक़े ते अमल करण वारा आहिनि। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह सबक़ पढ़ाइनि पिया। सबक़ पढ़ाईंदे हज़रत इमाम साहब जे टंग में थोरो सूर पइजी वियो, हेठि वेहण जे करे गोॾे में सूर पियो ऐं दिलि चयो त मां टंग खे सिधो कयां, घड़ी खनि जे लाइ पेर सिधो थिए त जीअं कुझु राहत मिले। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा पेर खे थोरो अॻिते वधाए वरी पोइते करे छॾियो, साॻियो ई पेर पोइते मोटायूं। शागिर्दनि पुछा कई, साईं छो तव्हांखे थोरो तकलीफ़ आहे, तव्हां पेर सिधो कयो आहे? इमाम साहब जन फरमायो त जंहिं पासे ॾे मां पेर कयां पियो इन पासे फलाणे महले में मुंहिंजो उस्ताद रहे थो इमाम हम्माद रज़ी अल्लाह ताला। इन पासे फलाणे महले में मुंहिंजो उस्ताद रहे थो जंहिंजो नालो आहे हम्माद। मां अबू हनीफ़ो कॾहिं बि नथो चाहियां त उस्ताद जी तरफ़ मां पंहिंजो पेर कयां। अबू हनीफ़ा नौमान इब्न साबित अबू हनीफ़ो तॾहिं थियो आहे जॾहिं उन्हनि जा एॾा वॾा कामिल उस्ताद हम्माद जहिड़ा हुया। वरी अदब ऐं अख़लाक एॾो आहे जो जंहिं तरफ़ उस्ताद रहे थो, हालांकि साम्हूं न आहे वेठो, केतिरियुनि गलियुनि जो फ़ासिलो आहे, लेकिन हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा पंहिंजे पेर खे ईअं सिधो करण बि गवारा कोन थो करे, छो जो हिन पासे मुंहिंजो उस्ताद रहे थो। एॾो वॾो अदब ऐं अख़लाक आहे। हिन वक़्तु हालत अहिड़ी थी वई आहे जो उहो अदब ऐं अख़लाक ॿियनि मां सभिनी वाबियो वियो, पर उस्ताद ऐं शागिर्द मां बि ख़तमु थी वियो आहे। आम अवाम मां त ख़तमु थियल हुयो, लेकिन इहो रहियो हलो दर्सगाहुनि में, स्कूलनि में, कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में, मदारिस में इहो अदब अख़लाक हुयो कंहिं वक़्त में। तव्हां पाण सभु पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां पाण पढ़िया आहियो स्कूलनि में, त उहो वक़्तु बि हुयो त उस्तादनि जो केॾो वॾो एतिराम हूंदो हुयो, स्कूलनि में बि, मदारिस जो त हिन वक़्तु बि मिसाल ॾेई सघिजे थो, लेकिन स्कूलनि में केॾो वॾो एतिराम हूंदो हुयो उस्तादनि जो। उस्ताद जेकॾहिं अचे त सभई उथी बीह रहनि अदब ऐं अख़लाक में, एतिराम उस्ताद जो एॾो वॾो करिणो हूंदो हो। लेकिन अॼुकल्ह हालत इहा आहे त मुआशिरे एतिरो असांखे पोइते करे छॾियो आहे, असां एतिरो पोइते थी चुका आहियूं त पीउ माउ त उअं ई विसरी विया, पर जेको उस्ताद असांखे अलिफ ऐं बा खां पहुचाए याने हिन दुनिया जे फ़र्श खां उथारे अर्श ते पहुचाईंदो आहे, उन उस्ताद जे साम्हूं बीह रहंदा आहियूं। केतिरा ई वाक़िया तव्हां ॾिठा हूंदा, उस्तादनि सां शागिर्द विढ़ंदा आहिनि, इहे केतिरा वाक़िया तव्हां ॾिठा हूंदा। केतिरा ई वीचारा उस्ताद पोइ उहे हाणे अहिड़ी हालत थी वई आहे जो उस्ताद वीचारा मजबूर थिया आहिनि, जो अॻ में त मार बि हूंदी हुई, मार त ख़तमु थी वई, दड़को बि ख़तमु करे छॾियो आहे, छो त शागिर्दनि में सहब कान्हे, अदब कोन्हे, अख़लाक कोन्हे। तंहिंजे करे पोइ कहिड़े क़िस्म जो उस्ताद उहो हुजे जेको हाणे शागिर्दनि ते सख़्ती करे ऐं तालीम ॾिए उहा। तंहिंजे करे अदब ऐं अख़लाक जेको बि माण्हू, छो त असां मोमिन ऐं मुस्लमान आहियूं, असां मुस्लमान आहियूं, असांजी पूरी ज़िंदगी जेका आहे शागिर्द आहे, असां पूरी ज़िंदगी शागिर्द आहियूं, भली केतिरो बि केरु थी वञे लेकिन शागिर्द आहे, उनखे सिखणो आहे। केतिरो बि कोई आलिम थी वञे, कोई मुफ़्ती, कोई मुफ़क्किर, कोई मुतकल्लिम थी वञे, केतिरो बि कोई उस्ताद थिए, कोई डॉक्टर थिए, कोई प्रोफेसर थिए, कोई मथे हलियो वञे, लेकिन वरी बि शागिर्द आहे। कंहिं न कंहिं मसइले में कंहिं न कंहिं उस्ताद वटि वञिणो पवंदो सिखण जे लाइ।
वरी बि शागिर्द आहियूं सभई असां, तंहिंजे करे असां सभई शागिर्द थी करे ऐं पंहिंजे उस्तादनि जो उहो जेको अदब ऐं अख़लाक आहे दिलि में ॿीहर उजागर कयूं, जेको असां मां ख़तमु थी वियो आहे।